असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि पुलिस पंहिंजो किरदारु अदा नथी करे, मुतासिर त अवाम थो थिए न। जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे नुमाइंदा त अवाम जा आहिनि न, सरकार जा न आहिनि, डिपार्टमेंट जा न आहिनि, अवाम जा चूंडियल नुमाइंदा आहिनि। हिन वक़्तु तकलीफ़ में इदारा न आहिनि, पुलिस न आहे, ॿिया माण्हू न आहिनि, आहे अवाम। त अवाम जी तकलीफ़ में जेकॾहिं अवाम जो नुमाइंदो उन्हनि सां शामिलु नथो थिए, हाल अहवाल वठण लाइ तयारु न आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक़्तु असां सचाई न्यूज़ स्टूडियो में लाइव अवां सां मुखातिब आहियूं। अवां जो मेज़बान कमांडो पंवर हाज़िर ख़िदमत आहे। मूंसां हिन वक़्तु पैनलिस्ट में मौजूदु आहिनि असांजो हितां जो सीनियर सहाफ़ी अयूब बिरोही साहब ऐं उन सां गॾोगॾु सोशल एक्टिविस्ट टिका खान जाफ़री। अचो त वधीक इन शइ ते जाइज़ो वठूं पंहिंजे पैनलिस्ट सां। अयूब साहब, महिरबानी करे थोरो इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु जेका बदअमनी आहे, बदअमनी त काफ़ी अरसे खां वठी असां वटि आहे, पर कॾहिं घटि थिए थी, कॾहिं वधि थिए थी, त इन जा सभु खां मतिलबु वजूहात कहिड़ा आहिनि? साईं महिरबानी कमांडो साहिब असांखे प्रोग्राम में वेहण जे लाइ। साईं मसइलो इहो आहे त ज़िले शिकारपुर जे अंदरि जेके बि या कंदकोट आहे, सखर आहे, कॾहिं गोटकी आहे, इहे हिकु हथ टुके अमन अमान खे बिगाड़ण जे लाइ आहे। सीरियस ई उहा कोन्हे, छो त असां वटि जेके CSS आया आहिनि, ऑफिसर साहब आहिनि, वॾो लिखियलु पढ़ियलु ऐं तबिके सां वास्ता रखंदा आहिनि, वॾी नॉलेज था रखनि, पर अफ़सोस आहे उन्हनि खे हलाइण वारा बि सिपाही आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो CSS पढ़ण जो फ़ाइदो कहिड़ो, इम्तिहाननि जो फ़ाइदो कहिड़ो, जेको सिपाही चोर जेको उहो चोरी वारे माहौल में जेको वधीक ज़िले में चोर आहे उन सां वास्तो आहे, उहो उनखे SP खे हलाए थो। हीअ सिर्फ़ु ॿियो कुझु बि कोन्हे। जेके आहे जेके अहिड़ा SP आहिनि त लाज़मी SHA बि अहिड़ा ई हूंदा, उन्हनि जे मथां मंथली आहे, उन्हनि जे लाइ उन्हनि जी फटिंग आहे, उन्हनि जे लाइ डिमांड आहिनि, शाही फरमाइशूं आहिनि, उहा आख़िर SHO काॾों पूरो करे। मादरत सां थोरो अर्ज़ु कयूं त जेको क्वेश्चन आहे उहो यादि बदअमनी पैदा छो थी थिए? त उहो ई चऊं, मां उन ते ई बि ॻाल्हायां न। वजूहात कहिड़ा? वजूहात अचूं था, वजूहात ते था अचूं न साईं। त ॾिसो न, जड़ ॾिसबो आहे त जड़ कबो कीअं, थिए छो थो, उन ते ॻाल्हायूं न। त बदअमनी ते हिकिड़ी शइ थी वई, नालो सवलो तरीक़ो आहे, बदअमनी आहे, पर उनखे थिए छो थो, त उनजी इहा ई अर्ज़ु आहे त जॾहिं तव्हां ज़िले शिकारपुर जे, मां त सॼी सिंध जी ओवरऑल सिंध जी हालत इहा ई आहे, पर ख़ासि करे असां पंहिंजे ज़िले जी ॻाल्हि था कयूं। तव्हां थाणनि खे फैसिलिटी न ॾींदव, तव्हां थाणनि खे तेल न ॾींदव, न थाणनि खे तव्हां गाॾी जी मरमत न ॾींदव, तव्हांजा गाॾी जेके एम्बुलेंस मोबाइल आहे, सॉरी, त मोबाइल जा टायर कोन्हनि, उहो वीचारा SHO या SIP जो जेके शिफ्ट इंचार्ज आहिनि, उहो डाक्सन वारनि खां जेके आहे उन्हनि खां पिनंदा वठी उन्हनि खे फिट कनि, उन्हनि में बैटरियूं कोन्हनि, उन्हनि खे तेल कोन्हे। हाणे हिकिड़ो माण्हू पंहिंजा पघार जा पैसा छो हिन में मोबाइल में विझंदो, त गश्त कंदो, अमन अमान छो कंदो? ॾिसो न, ऐं ॿियो तव्हां चओ त रोड रस्ता शाम खां पोइ, मां चयो घर ताईं महफ़ूज़ न आहियूं असां। उनजो सबबु इहा आहे त उहो फटिंग त बंदि थिए न, इहे फैसिलिटी उन्हनि खे ॾींदा त कमु कंदा न। हिन वक़्तु जेको असांजो सोशल एक्टिविस्ट टिका खान जाफ़री, टिका खान, तव्हां ॿुधायो त तव्हांजी जेका पंहिंजी सोच आहे, तव्हांजो जेको ऑब्ज़र्वेशन आहे, त इहो छा आहे त इहा बदअमनी आख़िर थिए छो थी असां वटि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों त मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, तव्हांजी वॾी महिरबानी जे तव्हां मूंखे घुरायो, दावत ॾिनी आहे। सभ खां पहिरियों इहा ॻाल्हि आहे त साहब ॾिसो न, असांजे मुल्क में या कंहिं बि मुल्क या कंहिं बि सूबे में का शइ खसणी हूंदा त पहिरियों सिस्टम उनखे कंदा आहिनि तालीम, एजुकेशन तबाह करणी आहे। हीअ जेको सिस्टम आहे इहो पहिरियों न असां वटि एजुकेशन आहे, न असां वटि हेल्थ जो निज़ाम आहे। हेल्थ जो निज़ाम बि दरम बरम आहे, एजुकेशन जो बि निज़ाम दरम बरम आहे। हाणे असांजो मेन मसइलो तालीम आहे। तालीम असां वटि न आहे, जहालत आहे, हिकु क़बाइली तकरार आहिनि, क़बाइली तकरार जे आड़ में बदअमनी पैदा थिए थी। हाणे जेके ॿार पढ़ंदा, ॿार पढ़ी ऑफिसर थींदा, त पोइ हे वॾनि माण्हुनि जी वरी कान न कढंदा, वॾनि माण्हुनि जा बंगला ख़ाली हूंदा। इन जे करे वॾा माण्हू सोचींदा आहिनि त बाबा त हिते स्कूल न आहे ठाहिणो, ॿाराड़ी में स्कूल न आहे ठाहिणो, ॿाराड़ी जा ॿार जीअं पढ़नि न, ॿाराड़ी वारा माण्हू जीअं असांजे बंगलनि ते हाज़िरियूं भरनि। ऑफिसर बदअमनी आहे उन जा जेके रीज़न्स आहिनि उहे अवां जे नज़र में वॾे में वॾा कहिड़ा आहिनि? असां में वॾे में बदअमनी जा रिज़ल्ट इहे आहिनि त जेके क़बाइली तकरारनि में ॾिसो न, हे जेके बि ॾोह थियनि था, हर शइ थियनि था, इहे क़बाइली झेड़नि जे आड़ में थियनि था। हाणे जंहिंजा क़बाइली झेड़ा आहिनि उन्हनि में बदअमनी इहा ई आहे त बाबा फुर थिए थी, अबा क़बाइली जंहिंजे झेड़ा आहिनि उन्हनि ॾे वञी पनाह हुते था वठनि।
उते था वठनि त पुलिस कबारी जड़नि ते ध्यानु ॾे ई नथी सिर्फ़ु पुलिस ॾे थी फुर ते फुर धाड़ो चोरियूं पैनलिस्ट जे साम्हूं ॿियो सवाल असां इहो रखूं था त हिन वक़्तु आख़िर बदमनी जेका असांजे जेका इंटीरियर सिंध आहे ख़ासि करे जेकॾहिं असां हिते लोकेलिटी पंहिंजे इलाइक़नि ते नज़र फेरायूं त असांजे ओलह तरफ़ लाड़काणो आहे ओभर तरफ़ सखर आहे ऐं हेॾो जेको आहे ॾखण में जेकाबाद आहे त इन्हनि इलाइक़नि में असांखे एॾी बदमनी नज़र नथी अचे जेकी असांजे बिल्कुलु बि वेझो आहिनि चंद फ़ासिले ते आहिनि मुंहिंजे ख़्याल में 40-50 किलोमीटरनि जे फ़ासिले ते इहे शहर वाक़ई आहिनि ज़िला त असांजे ज़िले शिकारपुर में ख़ासि करे एॾी बदमनी जेका आहे उनजी वजह कहिड़ी थी सघे थी कुझु असांजा जेके सियासतदान आहिनि चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जो बि त कुझु किरदारु हुजणु घुरिजे अयूब साहिबु तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो त हिकु त चूंडियल नुमाइंदा जेकी आहिनि उन्हनि जो बि त कुझु न कुझु जेको आहे रिस्पॉन्सिबिलिटी ज़िम्मेदारी बणिजे थी असली ॾिसो न मौज़ू आहे अमन अमान जी प्रोटोकॉल सियासतदान ऐं वीचारनि जे हलंदो पंहिंजो ई कोन थो उहो वीचारा बंगुला तव्हां बि कंहिं बि बंगुले ते वञो तव्हांखे को माण्हू नज़र अचे उहो उनजी सज़ादार मां आहियां छो त माण्हू मुफ़ादन हाणे माण्हू मुफ़ादन सां बंगुलनि ते कोन था वञनि जिते मुफ़ाद हूंदा उते माण्हू ईंदा ठीकु आहे जंहिंजो पावर्स आहिनि जंहिंखे लालच आहे त भई हिन मां आसिरो इहो आहे तॾहिं माण्हू ईंदा कबीलाई जहिड़ा छा आहे कानून उन में छा आहे अमन अमान बिगाड़ण में छा उन लाइ कानून कोन्हे छो त इहो कबीलाई जहिड़ा आहिनि कबीलाई जहिड़ा न इहे सभु ड्रामा आहिनि हिकिड़ो इदारनि जो ड्रामा आहिनि उन्हनि खे सेफ्टी ॾियण जे लाइ असांखे अमन अमान बिगाड़ण जे लाइ बजट रखिया विया आहिनि उहे बजट खाइण जे लाइ आहिनि जॾहिं सियासतदाननि जो पंहिंजो ई कोन्हे SP चवणु वठे थो छा पोइ हिकिड़े माण्हू जो वठंदो ॿिए जो त न वठंदो ॾिसो न ॿिए जो ॿियनि जो न वठंदो छो त मत उन्हनि खे मथां गाइडलाइन मिलंदो आहे कमांडे जो चवणु वठिणो आहे हिननि जो न आहे वठिणो उनखे माना साइड करिणो आहे त हिननि खे इहो थियणु असांजो ॾिसो न उन में वॾो किरदारु सहाफ़ियुनि जो बि त आहे न पहिरियों त अमन अमान जी ॻाल्हि थोरो सहाफ़ियुनि ते बि अचूं था पिया चूंडियल नुमाइंदनि जो तव्हां ॻाल्हायो त हुननि जो वीचारनि पंहिंजो ई कोन थो हले असां छा कंदासीं हाणे उहे चूंडियल नुमाइंदनि जाइ ते सहाफ़ी बिरादरी अची पहुतो आहे एसपिन जी ब्लैकमेलिंग करे हुननि खे पोइ पंहिंजा बदिलियूं सदरियूं करे उहो पंहिंजो रोज़ी ठाहे वेठा आहिनि असां पाण बि हिन शइ ते ज़िम्मेदार पहिरियों ॻाल्हि इहा आहे त पहिरियों तव्हां ॾिसो त बदमुनी चओ था पैदा छो थो थिए असां मधेजी शहर में था वठूं ऐं ॿिनि खे था छॾियो मधेजीअ में तव्हांजी स्ट्रीट क्राइम केतिरो आहे वधी वियो आहे तमामु ठीकु तव्हां उहो छाजे करे तव्हांजा 8-7 जुआ जा टिकरियूं था हलनि इहो पैसो काॾों थो अचे काॾों वञे थो काॾों अचे थो तव्हांजो गुज़र सफ़र पुलिस थाणनि जा DSP साईं जन जा चुला ऐं ॿियो SP जा फटिंग हुनजा SP पाण कोन थो हुनजा पोयां हेठां हुनखे ख़बर ई कोन अथव फटिंग कीअं थींदी आहे छो त हेठां माना माज़रत सां जॾहिं SP साहिब ख़ुदि जॾहिं हेॾी सारी रक़म भरे करे पोस्टिंग वठनि था त उहे बि ज़ाहिर ॻाल्हि आहे ॿुधायो थो न उहो पोस्टिंग तव्हां जेके चओ था पिया त उहो SP साहिब न वठंदो हूंदो वठण वारा हेठां पाण डायरेक्ट कोन थो वठे न फटिंग जो माना छा आहे फटिंग जो माना छा आहे ॾिसो न हुननि जो पोस्टिंग जो आहिनि जॾहिं 6-7 जुआ मधेजी में था हलनि तव्हांजो मधेजी वाना लॻो पियो आहे हर ॾोह हर गुनाह हर मंशात हिते थो हले सिर्फ़ु मधेजी में थाणनि ते सिर्फ़ु अमन अमान जे लाइ कोन था अचनि उहो सिर्फ़ु इन पैसनि फटिंग वारा पैसनि मां कीअं पंहिंजा कढूं पैसा अॻिते कीअं पहुचायूं जॾहिं तव्हांजा इहो माण्हू जुआ ते हाराईंदा या मंशा ते पैसो न हूंदो त छा कंदो क्राइम कंदो न क्राइम जो रुझान वधंदो न अयूब साहिबु ॿियो जेको असां वटि न बेशतर असांजा पुलिस एहलकार कंहिं न कंहिं वॾनि माण्हुनि जे कंहिं MPA जे गॾु आहिनि प्रोटोकॉल में उन्हनि जे प्रोटेक्शन में MNA जे में बंगुलनि ते आहिनि ऐं उन खां अलावा कुझु जेकी असां जूं शख़्सियतूं आहिनि उन्हनि जे ख़बर न आहे त किथे आहिनि अवाम जे लाइ जेके थाणनि ते पुलिस एहलकार आहिनि तव्हां जॾहिं बि SHO ॾे वेंदव त उहा पुलिस नफ़री का थिया त हमेशह SHO हर SHO दां पुलिस नफ़री कंदो आहे नफ़री कोन्हे ॾिसो न ॿुधो तव्हां ताज़ो लाड़काणे जी SP रोल कोसे जो हालात ॾिसो हिकिड़े मसइलो हिकिड़ो क्लियर थींदो आहे त हीअ फायरिंग असां कई आहे हुननि न कई आहे ॾिसो रोल कोसो जे उनखे गिरफ़्तार मौज़ूम अब्बासी उनजे पुट खे गिरफ़्तार न करण जी सूरत में उनजी बदिली कयो वियो हाणे मूंखे SP जो हीअ हाल आहे त SHO जो छा हाल हूंदो इन मां कहिड़ी उमेद रखो सघो था पुलिस मां ॿियो इहो तव्हां चओ त प्रोटोकॉल ॾिसो न तव्हां पहिरियों इहो ॾिसो त इहा पुलिस आहे किथे तव्हांखे किथे बि नज़र न ईंदो तव्हां मूंखे हिकिड़ी बंगलो ॾेखारियो को 5 पुलिस वारा ॾेखारियो इहे सभु वीज़ा ते वियल हूंदा आहिनि हेड ऑफिस मां पैसा पूरा करणा आहिनि
कॾहिं हिकिड़ो बदिली थींदो आहे, हुन में 16 बदिली करे ईंदा आहिनि, उहो ग्रुप में मोकिलींदा आहिनि, हुन मां माण्हू पैसा कमाईंदा आहिनि। हर को चवंदो मुंहिंजे वापसि थिए शाहू कोट या त नापरकोट हिन पासे ॾे वञनि था, या जेको कश्मीर में पुल थो ठहे उन नाले ते बदिली थिए थो, उहो सिर्फ़ु पैसनि जो कमु आहे। ॿियो प्रोटोकॉल किथे बि मूंखे नज़र कोन थो अचे। तव्हां चओ त MP MNA प्रोटोकॉल में, हा उहो उन्हनि में हूंदा जेके उन जेके मथे वेठा आहिनि सूबाई वज़ीरनि जे आशीर्वाद ते, उन्हनि खे प्रोटोकॉल ॾींदा। ॿियो को तव्हां मूंखे ॿुधायो त कहिड़े बंगले पुलिस वारा आहिनि, हूंदा त पंहिंजा ॿ हूंदा, हुन जा पंहिंजा पर्सनली रखंदा, वठनि तूं बि वठी सघे थो, मां बि वठी सघे थो, उहो वठनि था, हुनजी पे उहे ॾियनि था न। पर असां चऊं था, ॾिसो न, जॾहिं रोल कोसो तव्हांजे साम्हूं आहे, SP एॾो सारो जेके उन्हनि जो नाजाइज़ हुकुम न मञण ते त उन बदिली कयो वियो। ॾिसो हाणे मूंखे ॿुधायो एसेशन जो छा शर हूंदो? बिल्कुलु। उन खां अलावा माना इहा बि हिकिड़ी असांजे अलमियो नज़र अचे थो त जेको हुते घोटकी ज़िले में हिन सखर जेका डिवीज़न में असांखे नज़र आयो त SSP जे कंप्लेन करण ते DIG जेको आहे मुअतल थी वियो। सो असां वटि जेको पुलिस जो सिस्टम आहे उहो बि नाक़िस आहे। तव्हां जेको आहे ॿुधायो त हिन वक़्तु जेको चूंडियल नुमाइंदनि जो किरदारु जेको हुजणु घुरिजे, ख़ासि करे भला लाड़काणो आहे, जेकाबाद आहे, सखर आहे, उते बि इन क़िस्म जी बदमनी एॾी न आहे जेॾी बदमनी रोज़ वारदात आहे। ऐं रोज़ानो मुंहिंजे ख़्याल में 10 खां 15 वॾियूं वारदातूं थियनि थियूं, नंढियूं वारदातूं त के काउंट ई नथियूं थियनि। ऐं माण्हू जेको आहे पुलिस खां सिस्टम खां वॾो मायूस थी विया आहिनि, परेशान आहिनि। अव्हां छा चवंदव त असांजे चूंडियल नुमाइंदनि जो ख़ासि करे जेको किरदारु हुजणु घुरिजे उहो अव्हांखे नज़र अचे थो या न? तव्हां जेका साईं चूंडियल नुमाइंदे जी जेका तव्हां ॻाल्हि कई आहे, फुरजनि था ग़रीब, इन में न सरदार जो पुटु फुरिजे थो, न वॾेरे जो पुटु फुरिजे थो। इहे फुरजनि था ग़रीब, ग़रीबनि ते हो सिस्टम ध्यानु ॾियनि कोन था। फोकस सरदारनि खे ॾियणो आहे। चूंडियल नुमाइंदा जे मदे जी आहे, मदे जे में ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो पंहिंजो फोकस ॾे, पंहिंजे शहर जी मालिकी करे। अबा गड़ियासिन आहे, गड़ियासिन में आगा सिराज ख़ान दुरानी मालिकी करे। अबा शिकारपुर आहे, शिकारपुरे में भया बि कनि, भयो साहब आहे। अबा हुन में जतोई साहब आहिनि, महर साहब, शेख साहब आहे। अबा लखी में गौसबश ख़ान महर साहब। अॻे ॾिसो न, अपोज़िशन में अलाज गौसबश ख़ान हुयो त उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो हो असेंबलीअ में, त पोइ उनखां लवाईंदा त बाबा हाणे हे असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए थो। हाणे हुननि वॾो ज़ोर ॾेई गौसबश ख़ान खे आंदो पीपल्स पार्टी में, आंदो पीपल्स पार्टी में। हुननि चयो त असांजा रस्ता हाणे साफ़ आहिनि, हाणे भले अवाम वञी खॾु पवे, केरु असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो? अवाम ॻाल्हाइण लाइ कोई तयारु कोन्हे। पर ॾिसो न, जेके जहाज़नि ते घुमनि था उन्हनि खे कहिड़ो क़दुरु थींदो रोड जो। जंहिंजा ॿार पढ़नि था ॿाहिरि मुल्कनि में, उन्हनि खे असांजे स्कूलनि जो कहिड़ो क़दुरु थींदो। ताज़ो जीअं मिसाल आहे, राति वाक़ियो थियो आहे राशिद सुमरे साहब रातो राति रिकवर थी। हाणे ॾिसो साईं राशिद साहब जे चाचे जी गाॾी जेका राति फुर थी आहे, त मदे जी हद में जेका फुर थी आहे, उहा राति राति रिकवर जागण में थिए थी। त बाक़ी ग़रीब माण्हुनि जी जेका फुर थिए थी, उहा 10 ॾींहंनि खां 15 ॾींहंनि खां भुंग ते उहा वापसि थिए थी। उन में SHO साहब खे हार था पाराइनि। पोइ SHO साहब फोटो उदो कराए त बाबा हार था पाराइनि मूंखे, त बा फुर बि थिए थी, वरी हार बि उनखे था पारायूं, भुंगो बि पैसा मालिक भरनि था। हाणे ग़रीब जी गाॾी 10 ॾींहंनि खां पोइ थी मोटे, अहिड़नि माण्हुनि जी, छो जो हुननि खे ख़बर आहे बाबा हो सियासी माण्हू आहे, हो छोड़े हिकिड़ी काल ॾींदो आहे, बसि सॼी सिंध बंदि थींदी। पोइ इन जे हिसाब सां राति राति जागण मुंहिंजे करे रिकवर थी आहे। हाणे अहिड़ा माण्हू, हाणे ॾिसो के वॾेरे जी गाॾी फुर थिए त पोइ कीअं थी गाॾी, पोइ त बाबा दमजण मचे थो न सॼे ज़िले में। सॼे ज़िले SP खे राति निंड न आहे, चओ त बाबा साहब जी गाॾी छो फुर थी आहे। फुर थिए थी ग़रीबनि खां साहब, मसइलो इहो आहे। असां इहा ई ॻाल्हि कयूं था। मां सभिनी सिंध वारनि खे इहा रिक्वेस्ट थो कयां, महिरबानी करे पंहिंजा ॿार पढ़ाए, पंहिंजा तालीम ॾियारायो, पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे ऑफिसर कयो। अयूब साहब, तव्हां ॿुधायो हिन वक़्तु जेके SHOs आहिनि, असां वटि हिकिड़ो वॾो अजीब कल्चर अची वियो आहे त उहे ॾोह त रिकवर कराइनि था, कंडियूं बि पाइनि था, ॾोहारी घुमनि। अफ़सोस इहा कमांडो साहब, असली अफ़सोस असां ते आहे, असां ग़रीबनि ते आहे। ॾिसो न, वॾे माण्हूअ कॾहिं तकलीफ़ न आई आहे, तकलीफ़ असांखे आई आहे न। असां तॾहिं था चऊं त साईं जन चयो त 30-40 लख न आहिनि SP जा पोस्ट जा, करोड़ खां मथे आहे हर ज़िले जे। छो त बजेट हुननि जा करोड़नि रुपयनि में था अचनि, त उहो 50 लख 80 में SHO ई वठी सघे थो कराची जे पोस्टिंग जो। पर जॾहिं हिकिड़ी वाक ॾियनि था, भले पोइ लिखियलु पढ़ जो त फ़ाइदो त कोन थियो न, पैसा भरे अचे।
ऐं जेके सीनियर असुली मसइलो आहे सीनियर ऑफिसर मुक़ररु न करण सां जॾहिं IG सिंध पारां होम डिपार्टमेंट जे कंहिं बि ऑफिसर खे पंहिंजे होम डिपार्टमेंट में लॻाइणो न आहे ज़िले जो ज़िले में नथो लॻाए सघे तव्हांजा जमादार तव्हांजा SI छा लॻनि जेको सीनियर ऑफिसर आहिनि उन दिलि चवंदो मां कमु कयां हिते इहा आहे त SP भलो आहे त एॾो जेके उहे जेके हिरियल आहिनि सिपाही ऐं जमादार वारा SI क्राइम में उहो मुल्क पर केतिरा धाड़ेलनि सां उन्हनि जा फ़ोन ट्रेस थिया उहो छा थियो उन्हनि जो कुझु बि कोन्हे उहे पैसा भरे मोटी आया उहे साॻा ई ॾोह था कनि उन्हनि खे साॻो ई ॾोह था कनि हाणे अमन अमान जो मसइलो ॾिसो न असां तो साईं ॾिसो न उन्हनि खे अहसासु छा जो हूंदो पैसा तुंहिंजा आहिनि कंडी बि तुंहिंजी आहिनि गाॾी बि तुंहिंजी आहे त पोइ हिनखे असां छा जो हूंदो अञा मुतबर थी फोटू कढंदा आहिनि त बि असां मुक़ाबिलो करे असां मुक़ाबले जी ॻाल्हि त धाड़ियल करे मूंखे ॿुधाए त असां नंढा आहियूं त ॿुधूं था त खानपुर में धाड़ियलनि जो ऑपरेशन आहे अॼु को धाड़ियल तव्हांखे नज़र आयो इहे जेको मुआ हूंदा बि पंहिंजे बिरादरीअ में मुआ हूंदा उहो शो कंदा आहिनि ठीकु बजट उहे ई खाई था वञनि पर अफ़सास आहे इहे जेको कंडियूं पाए था अचनि इहो ॾिसो न इन्हनि जो ठीके में ॾिनल आहिनि चोरनि खे तव्हां ॾोह कराए मोटायो तव्हांजे मार्फत मोटाईंदासीं पुलिस खे सभु ख़बर आहे त ॾोह केरु मोटाए थो ॾोह केरु कराए थो कंडियूं केरु असां मां उन ॾींहुं अफ़सोस सां थो चवां त उन ॾींहुं 2 कारूं ॻोल्हाए जेको भुटनि जो गाॾी वई उहो कंडियूं पिया मां इतफ़ाक़ सां मां वियुमि चयो बरी साहिबु तव्हां हिन महिल असां त फोटो सेशन थी वई आहे मां चयो मूंखे अफ़सोस आहे तव्हां ते गाॾी बि तव्हांजी भूंगे ते मोटी बि आयो आहे वरी कंडी बि पुलिस खे था पारायो मां अफ़सोस आहे तव्हांखे त मूंखे ॿुधायो त न उन्हनि जो वॾेरा त कोन्हे कंडी बि विझंदा तो असां बि चढ़ाईंदासीं ऐं फुरन बि इहे था मोटन बि इहे था ॾोहारी लभनि कोन था वरी जॾहिं को धाड़ियल पकड़िजे थो त मां ईअं लॻे थो पुलिस ऑफिसर खां वधीक उन धाड़ियल जा कपिड़ा आहिनि तव्हां कॾहिं नोट कयो कपिड़ा काटन बाटन पातल ॼण महिमान बि थी अचनि था जॾहिं लोफर खे लोफर न कंदो चोर खे चोर न कंदो पुलिस न कंदो इहा शइ असांजो थींदो कॾहिं अमन अमान थियणो न आहे कबीला जी जहिड़नि में माण्हू मरनि था मतिलबु उहो क्राइम न आहे छा उहो गुनाह आहे छा उहो बसि सवाबु आहे तव्हांखे रिलेशन मिली वियो तव्हां माण्हू खे मारियो तव्हांखे कबीला जहिड़नि में ॾिसो असां वटि पंहिंजी मफ़ादनि जो जोड़ो आहे पुलिस जो पंहिंजो ऐसा विरियल आहिनि बाबा तव्हां एतिरो कमायो एतिरो ॾियो ॾिसो न राति सुमिर साहिब जी मौलाना राशिद साहिब जे चाचे जो गाॾी वई आहे राति फेरिंग थी पर असुलो इहा आहे त असां वटि बि त जेके शादियूं आहिनि त शादियुनि जा आड़ में इहो क्राइम थिए थो ठीकु हाणे फेरिंग थी आहे हर शइ थी आहे उहो चोर हिन ॾिठो बि आहे पुलिस त गाॾी में वेठो आहे उहो उन्हनि खे हेठि लाहे गाॾी हलण में गाॾी काए वियो हाणे गाॾी कायो रातो राति मोटी बि आई त ग़रीब जो को मोटे न मोटे जेको आहे टिका खान तव्हां जेको आहे ॿुधायो त मां जेको अॻु में हिकिड़ो सुवालु कयो थिए त असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि पुलिस पंहिंजो किरदारु अदा नथी करे मुतासिर त अवाम थो थिए न जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे नुमाइंदा त अवाम जा आहिनि न सरकार जा न आहिनि डिपार्टमेंट जा न आहिनि अवाम जा चूंडियल नुमाइंदा आहिनि हिन वक़्तु तकलीफ़ में इदारा न आहिनि पुलिस न आहे ॿिया माण्हू न आहिनि आहे अवाम त अवाम जी तकलीफ़ में जेकॾहिं अवाम जो नुमाइंदो उन्हनि सां शामिलु नथो थिए हाल अहवाल वठण लाइ तयारु न आहे अवां ॾिसो आगा सिराज खान दुरानी MPA आहे उहो कंहिं बि स्क्रीन ते किथे नज़र नथो अचे शहरियार खान माहिर साहिबु माना कंहिं बि हवाले सां को पब्लिक इशूज़ ते हिते असांखे नज़र नथो अचे त इन्हनि जो को तव्हां किरदार खे बि थोरो नज़र फेरा साईं अवाम जी जेका तव्हां ॻाल्हि था कयो त फर्ज़ी अवाम थो असां बि मञूं था फर्ज़ी अवाम थो पर अवाम कोई ॻाल्हाए अथो तव्हां पाण ॾिसो अगड़ियासिन में ढकणा खुलियल आहे गॾियल आहिनि असां हुनखे चयो त बाबा थोरो अचो मीडिया ते ॻाल्हायो तव्हांजा घर आहिनि तव्हांजो अचणु वञणु आहे तव्हांजो रस्तो आहे इन ते तव्हां थोरो फोकस तव्हां ॻाल्हायो हुन छा चयो बाबा असां न ॻाल्हाईंदासीं तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणी तव्हां ॼाणो तव्हांजो कमु असां न ॻाल्हाईंदा असां जॾहिं वीडियो भरियोसीं असां हुनजे ॻाल्हायोसीं त पोइ महीने खां पोइ चयो त ढकणा लॻा घटि वधि अवाम खे बि त पंहिंजो ॻाल्हाइणु घुरिजे न उते वञनि हल हिते यार ॾिसो हीअ सोशल मीडिया जो दौरु आहे हीअ टच मोबाइल आहे इन टच मोबाइल ते तव्हां वीडियो अपलोड कयो तव्हां कयो हुन कयो त सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी थो वञे न भले हाणे चूंडियल नुमाइंदा नथा त चूंडियल नुमाइंदा पोइ अहिड़ो सिस्टम थी वियो आहे न साहिबु मथे कोई ज़रदारी साहिब खां वठी ज़रदारी साहिब जेका जंहिंखे ज़मीन आहे ज़रदारी साहिब खे जंहिं ॾिनियूं आहिनि वज़ारत हुननि खे ॾिनई असांजे शिकारपुर ज़िले में लाड़कानी डिवीज़न में कंहिंखे वज़ारत ई न आहे मसइलो इहो आहे त असांखे अवाम खे बि थोरो जाॻणो पए उन्हनि ते वञो
उन्हनि खे चऊं त बाबा हे जेको बदमनी आहे हेॾो असां हशर आहे हेॾो ज़ुल्म आहे तव्हां कुझु कयो कोई त ॻाल्हाई कोन थो हा बिल्कुलु जेको आहे टिका खान महिरबानी तव्हांजी अयूब साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन हक़ीक़त इहा आहे त वाक़ई बि अवाम खे जाॻणो पवंदो अवाम सुतल आहे अवाम ख़ामोश आहे इन जे करे जेके ॾोहारी तबिको आहे जेको ज़ालिम तबिको आहे उहो जेको तबिको आहे उहो वधीक क़ाबिज़ थो थी वञे ऐं ज़ुल्म ते वधीक लही थो अचे जेकॾहिं पब्लिक जाॻंदी अवामी नुमाइंदनि खे जाॻाईंदी इदारनि खे जाॻाईंदी त मूंखे पूरी उमेदु आहे त इदारा बि पंहिंजो थोरो किरदारु जेको आहे ज़रूरु पंहिंजी ज़िमेदारी निभाईंदा ऐं असांजा चूंडियल नुमाइंदा बि ज़रूरु पंहिंजी ज़िमेदारी अदा करण जी कोशिशि कंदा वरी इंशा अल्लाह ताला नेक्स्ट टाइम ते कंहिं ॿी कंहिं टॉपिक ते असां तव्हांजे साम्हूं हाज़िर ख़िदमत थींदासीं तेसिताईं पंहिंजे मेज़बान पंहिंजे महिमाननि टिका खान वॾी महिरबानी तव्हांजी रोहित खे इजाज़त ॾींदा वॾी महिरबानी